ब्रेकिंग न्यूज़ अमां सां शेयर कयूं पिया। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में रेंजर्स ऐं पुलिस जी गॾियल कार्रवाई में 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। गिरफ़्तार थियल जवाबदार फौजी वारदातुनि में मुलवस आहिनि। रेंजर्स तर्जुमान मौजिब गिरफ़्तार थियल जवाबदारनि में अबू तालिब ऐं तौसीफ़ शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर राजा अस्कर खां। जी राजा अस्कर, कहिड़ा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, ॾिसो, रेंजर्स ऐं पुलिस जेको आहे त मुश्तरका गॾिजी करे कार्रवाई कई आहे। उन सां गॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त औरंगी टाउन जे इलाइक़े में इहा कार्रवाई कई वई आहे, जंहिंमें जेका 2 मोस्ट वांटेड जेके क्रिमिनल उहे गिरफ़्तार कया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेंजर्स ऐं पुलिस जी कार्रवाई औरंगी टाउन जे इलाइक़े में थी आहे। हिननि जी सुञाणप जेकी थी आहे मुल्ज़माननि जी, उहा CCTV ऐं सोशल मीडिया ते इहे वीडियोज़ जेके आहिनि तमामु वायरल थियूं, जंहिंखां पोइ जेको आहे त पंहिंजो रेकी करे हिननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन सां गॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन्हनि खां पूछगछ जारी आहे। उन्हनि सां गॾु जेके गिरोह में जेके ॿिया बि माण्हू शामिल हुया, उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ बि पिणु छापा हया था वञनि। जी ठीकु आहे राजा असगर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।